अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल्लाही शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। खैबर मेन नेशनल हाईवे जे ॿिन्ही रोडनि जे विच ऐं पासनि ते थियल कब्ज़ा डायरेक्टर नेशनल हाईवे सिंध रसूल बख्श मला जे हुकुम ते छपरा रेड़ा काठिन जा टाल हटाया विया। तफ़सील मूजिब खैबर नेशनल हाईवे जे ॿिन्ही रोडनि जे विच में ॿिन्ही पासनि ते थियल गैर क़ानूनी कब्ज़ा हटाया विया। उन मौक़े ते मीडियन असां खाली करायो तव्हां ॾिठो पाण मुकमल तौर ते खाली थी चुको आहे। मीडियन ते हितां टर्न डेवलप थींदो। उन खां अलावा पूरो मीडियन में असां कन्वर्ट कराईंदासीं नेशनल हाईवे अथॉरिटी जे ताउन। उन खां अलावा सेकेंड फेज़ में हीअ असांजो फर्स्ट फेज़ हुयो। सेकेंड फेज़ में जीअं ई टर्न जो कमु स्टार्ट थींदो त असां हीअ साइड में शोल्डर में जेको आहे ॿई पासा शोल्डर जेको आहे हाईवे जा उहे ॿई असां रिमूव कराईंदासीं। उतां बि इंट्रोच रिमूव कराईंदासीं। उनखे अॼु असां नोटिस ॾींदासीं ऐं जीअं ई नोटिस जो टाइम पूरो थींदो त हेॾां यू टर्न जो कमु स्टार्ट थींदो ऐं हितां जी शोल्डर में असां क्लियर कराईंदासीं रोड जे सेंटर खां। यू टर्न ते ॾिसो था कब्ज़ा हिकिड़ो लुक ख़राबु थिए लॻो माण्हुनि जो उतो अचणु वञणु एक्सीडेंट उन खां बचाइण जे लाइ सिर्फ़ु ही खैबर जो न आहे, खंडू जो तव्हां ॾिसंदा खंडू ते कमु जारी आहे। उहो यू टर्न असां हुनखे बहितरी करे प्लांटेशन तव्हां सभिनी दोस्तनि यार प्लांटेशन कराई जे तव्हांजी ब्यूटी आहे, माण्हुनि जी बि सेविंग थिए। हाँ, बाक़ी जो तव्हां एक्सीडेंट की ॻाल्हि कयो उन में ज़ाहिर आहे मोटरवे असीं तव्हां सां हर वक़्तु गॾु आहियूं। माण्हुनि खे बि घुरिजे त कोऑपरेट कनि। हालांकि रॉन्ग तरफ़ां वञण जी ज़रूरत न आहे, इनखे थोरो सां अॻिते खणी वेंदासीं त जीअं बहितर नमूने सां ट्रांसपोर्ट हली सघे, माण्हुनि खे बि सहूलियत मिली करे ऐं एक्सीडेंट वग़ैरह खां बची सघे। सर जेको हितां इहो आहे त हीअ जेका असांजी पंहिंजो पेडिस्ट्रियन ब्रिज आहे इनखे बि असीं सवलो कराईंदासीं सिधो कराईंदासीं। विच में हिकिड़ो स्पेस ज़रूरु ॾींदासीं त माण्हू जीअं अची वञी सघंदासीं। सर इहो जे ॻाल्हि तव्हांखे चयमि त विच में हिकिड़ो स्पेस ॾींदासीं हो त उहो सिर्फ़ु माण्हुनि जे हलण जे लाइ, ईअं न त कब्ज़ा या ॿियो इन जे लाइ न, माज़ूर माण्हुनि जे लाइ बिल्कुलु असांखे ज़हन में आहे सही शइ। ॿियनि मुख़्तलिफ़ हंधनि ते थो न 3-3 किलोमीटर 4-4 किलोमीटर जा जेके से माना यू टर्न आहिनि माण्हू उते बि हलनि था, पर बिल्कुलु इहा शइ कंसीडर रखबी। मेन आहे सभिनी जे अलावा पब्लिक जे इंट्रस्ट में आहे त पब्लिक जो बचाव थिए, हरू भरो गैर ज़रूरी एक्सीडेंट न थिए। तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे सभई कोऑपरेशन करियो ऐं सभिनी जो पॉजिटिव रिपोर्टिंग। डायरेक्टर नेशनल हाईवे सिंध रसूल बख्श मला, AC मटियारी अब्दुल मजीद ज़हरानी, नेशनल हाईवे जे डिप्टी डायरेक्टर जावेद अरबाब, DSP मोटरवे सदरदीन टालपुर, इंस्पेक्टर असलम खोसो, इंस्पेक्टर इश्तियाक अहमद नूहपोट्रो, एंटी इंक्रोचमेंट जे एडिशनल SHO शहरियार सदर, ASI मज़हर मेमून ऐं ॿियो अमलो साण करे रोड जे ॿिन्ही पासनि खां गैर क़ानूनी थियल कब्ज़ा जिन में भाॼियुनि फ्रूट जा रेड़ा, गोश्त पकोड़नि जा दुकान, काठिन ऐं बुह जा टाल हटाया विया। हाईवे जे ॿिन्ही रोडनि जे विच खे साफ़ कयो वियो। उन मौक़े ते AC अब्दुल मजीद ज़हरानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां हाईवे जे आला ऑफिसरनि जे हुकुम ते थियल कब्ज़ा हटाया आहिनि। जेकॾहिं केर बि वापसि इंक्रोचमेंट जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो त उन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। डायरेक्टर नेशनल हाईवे सिंध रसूल बख्श मला चयो त रोड जे विच खां 66 फुट जे पासनि खे साफ़ कंदासीं त जीअं अवाम खे का बि मुश्किलात पेश न अचे। उन मौक़े ते DSP मोटरवे चयो त टंडो आदम खां ईंदड़ रोड नेशनल हाईवे खैबर सां लॻे थो, उतां खां यू टर्न ठाहींदासीं ऐं ॿियो यू टर्न खैबर शहर अॻियां ॾींदासीं। माण्हुनि जे अच वञ लाइ बि सुठो प्रोजेक्ट आणे रहिया आहियूं ऐं खैबर नेशनल हाईवे रोड जे मथां पुल जी नई सिर मरमत करे क्रॉस कंदड़ अवाम लाइ सहूलियत मुहैया कंदासीं।